PIA जा अधु जहाज़ बंदि हुजण बावजूदि क़ौमी एयरलाइन अरबे रुपयनि जो मुनाफ़ो कमाए रही आहे। जॾहिं त कंपनी जी निजकारी डिसंबर जे आख़िरी में थियण जा इम्कान आहे। क़ौमी एयरलाइन PIA जी निजकारी जो मामलो हिकु दफ़ो ॿीहर रोलड़े जो शिकार थी वियो आहे। हाणे डिसंबर जे पहिरें हफ़्ते बजाए इहो अमल आख़िरी हफ़्ते में थियण जो इम्कान आहे। ॿिए तरफ़ PIA 14 खां 16 जहाज़नि सां अंदरूनी ऐं बैरूनी मुल्कनि में फ़िज़ाई ऑपरेशन जे ज़रिए हलंदड़ माली साल जे 6 महीननि में 11 अरब 50 करोड़ रुपयनि खां वधीक जो वक़्त खां अॻु टैक्स मुनाफ़ो हासिल कयो आहे। PIA ज़रियनि मूजिबि क़ौमी एयरलाइन वटि घटि तादाद में जहाज़ हुजण बावजूदि कैनेडा, बर्तानिया, फ्रांस, सऊदी अरब, इमारात समेत ॿियनि मुल्कनि जे लाइ फ़िज़ाई ऑपरेशन जारी रखियो आहे। गुज़िरियल साल PIA 26 अरब 20 करोड़ रुपयनि जो मुनाफ़ो कमायो हो, जॾहिं त हिन साल हींअर ताईं 11 अरब 50 करोड़ रुपयनि खां वधीक जो मुनाफ़ो हासिल कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त जेकॾहिं PIA जे जहाज़नि जी घटिताई पूरी कई वञे त गुज़िरियल साल जी निस्बत 2 खां 3 अरब रुपया वधीक मुनाफ़ो हासिल करे सघिजे थो। PIA वटि गुज़िरियल तौर ते 32 जहाज़ मौजूदु आहिनि, जिन मां 16 जहाज़ इंजन ऐं ॿियनि स्पेयर पार्ट्स जी ख़राबी सबबि ऑपरेशन में शामिल न आहिनि। ज़रियनि मूजिबि जेकॾहिं इहे जहाज़ वक़्त ते फ़िज़ाई बेड़े में शामिल कया वञनि त PIA जी निजकारी जी ज़रूरत ई न रहंदी। ॿिए तरफ़ निजकारी कमीशन जे ज़रियनि जो चवणु आहे त PIA जी निजकारी ईंदड़ महीने जे आख़िरी में थियण जो इम्कान आहे, जेका 1 डिसंबर जी शुरूआत में थियणी हुई। निजकारी में हिसो वठंदड़ कंपनियुनि में फौजी फर्टिलाइज़र, हबीब रफ़ीक, यूनुस ब्रदर्स ऐं एयर ब्लू शामिल आहिनि। डिसंबर में थियल बिडिंग में इहो ॾिठो वेंदो त PIA खे कहिड़ी कंपनी ख़रीद करे थी।